नाज़रीन, घोटकी जे ॻोठ ठारूवासी मां अगवा थी वियल खीर विकिरो कंदड़ पुरियत हाजी इल्फ वासू 15 ॾींहंनि खां बाज़ियाब न थी सघियो आहे, जॾहिं त धाड़ेलाल मुगवी जे वारसनि खां 30 लाख रुपया भंग तलब कयो आहे। इन हवाले सां सुठा ही रिपोर्ट। घोटकी वेझो OGDCL कादरपुर भरिसां 15 ॾींहं अॻु अगवा थियल खीर विकिरो कंदड़ ॻोठ ठारूवासो जो पोरियत हाजी अलिफ वासो अञा ताईं बाज़ियाब न थी सघियो आहे। घर वासी सख़्त परेशान आहिनि। वारसनि इरफान वासो, उस्मान वासो, अमीर बख्श वासो, केहर वासो, सुल्तान वासो नंढड़नि ॿारनि सां गॾु एहतिजाज कंदे हाजी अलिफ वासो जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो। वारसनि हथ ॿधी धाड़नि खे अपील कई त हाजी अलिफ वासो खे आज़ाद कयो वञे। उन मौक़े ते मुगवी जे वारसनि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे 15 ॾींहं आहे मुंहिंजे वालिद साहब खे अगवा थी करे हिन महिल ताईं मतिलबु काई बि जेको आहे त असांजी वार कोन कई विया आहे। न DIG सखर, न SSP घोटकी साहब सिर्फ़ु आसरा ई ॾिना विया आहिनि। ऐं ओॾो असांखे कॉल आई त भई तव्हां 3 लाख रुपया ॾियो, वरना असां तव्हांजो माण्हू मारे छॾींदासीं। हाणे असां ग़रीब माण्हू रोज़ु कमायूं था, रोज़ु खाऊं था, हिन महिल असां 3 लाख रुपया काॾो वञूं? असांजो अर्ज़ु आहे त असांजी मदद कई वञे, वरना असां पंहिंजो पाण खे ई साड़े छॾींदासीं। घोटकी पुलिस खे असां कॉल वारी रिपोर्ट बि ॾिनी आहे, सिर्फ़ु उन्हनि आसरा ई ॾिना आहिनि त असां ट्रेसिंग में लॻा पिया आहियूं। जेको आहे त अॼु न थींदो सुभाणे थींदो। ॾियण वठण वारो बि उहो 15 ॾींहं अॻु अची विया त हिते केर बि असां वटि न आयो आहे, न कंहिं ॿुधी आहे असांजी। असां SP साहिब वटि अर्ज़ु करे करे थकाऊं, नथो ॿुधे, नकी बराबु कराए थो, छड़ो ईअं चए थो साईं कयूं 8 ॾींहं बाबा मोटंदो, 10 ॾींहं मोटंदो, छड़ा रखणा ढिला छा ॾे थो। त असांजो मिसकीन आहे, खीर वेचींदड़ आहे, खीर वेचे पंहिंजा बचा पालेनि पिए। हिन महिल कुझु बि न थियो आहे उन जो। असां अर्ज़ु कयूं था साईं खे ॿांह ॿंधी त असांजी ॿुधे, असांजो बराबु कराए। उन जा ॿार बचा हिन वक़्तु बेताब आहिनि, घरनि में रोज़ राड़ा आहिनि। मां SP साहब, DC साहब, मुख़्तियार कार SDM SOC DSP खे चवां थो त अलिफ खे कराए वञे। ॿांह ॿधी अर्ज़ु कयूं था SP साहब खे त महिरबानी करे अलिफ खे आज़ादु कराइनि। SHA साहब खे अपील कयूं था, चाहिनि जेको कमाइण वारो ॿुओ, खाराइण वारो ॿुओ, खाराइण वारो ॿुओ, हे नासूं बचड़ा आहिनि उन जा, हे उनजो पोटो आहे जंहिंजी दवा दारू कराईंदो, माज़ूर आहे। अलाह जे वास्ते असांजे पूरे घोटकी ज़िले वारनि जेके चूंड नुमाइंदा आहिनि, सभिनी खे अपील आहे त अलिफ खे आज़ादु कराइनि। 30 लाख रुपया भंग घुरियो अथनि, इहे असां काॾो वञूं? ग़रीब माण्हू, पोरियात माण्हू, इहो काॾो वञूं? मां माज़ूर आहियां, मुंहिंजी दवा बि उहो कराए थो। असां हाणे दवा मुंहिंजी बंदि आहे उन ॾियनि को वठी। मुगवी हाजी अलिफ वासो जे वारसनि हुकूमत सिंध, IG सिंध, वज़ीर आला सिंध ऐं PP चेयरमैन खे अपील कई त असां ग़रीब माण्हू आहियूं, 3 लाख रुपया भंग भरण जहिड़ा न आहियूं। असांजे घरनि में खाइण पीअण लाइ बि कुझु न आहे। उन्हनि चयो त ख़ुदा जे वास्ते हाजी अलिफ वासो खे बाज़ियाब कराए वञे, जीअं असांजे घरनि मां मातम ख़तम थी सघे। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ TV न्यूज़, घोटकी।